कि एसटीपी अगवान नोटिस वरितो आहे हीअं असां वटि मौजूदु आहे सिकंदर पुरे थी अचो त ॻाल्हि ॿोल कयूं त उनजो वधीक छा चवणु आहे। जी सर ही जो महबूब मल्ला है दोस्त असांजो 1997 खां वठी जेको आहे सो कोलगेट पामोले में कमु कंदो रहियो आहे जी ऐं उनखे मुख़्तलिफ़ विच में 2020 खां बीमार थियो इनखे मुख़्तलिफ़ वक़्तनि ते 4 महीना ड्यूटी कराए पियो इनखे घर भेड़ो पियो कयो वञे। हुते सिफारशी कल्चर आहे जेके माण्हू अचनि था सिफारशी उन्हनि खे परमिट कयो वियो आहे पर जी 25 साल तक़रीबन 97 खां वठी जेकॾहिं 23 ताईं तव्हां ॾिसंदो त 25-26 साल सर्विस आहे। यही मक़ामी माण्हू सां हिकिड़ी नाजाइज़ ई आहे ॿाहिरां धारिया माण्हू हैदराबाद में बसियूं भरिजी पिया अचनि उनखे जेका रोज़ी मिले पई तो सिंधी मज़लूम माण्हू जे ग़रीब आहिनि उनखे जेका परमिट नथो कयो वञे सिफारिश कल्चर आहे। उतां जो जेको GM आहे सलीम साहब ऐं उनखां सवाइ उतां जो मेन जेको माण्हू आहे जेको फैक्ट्री जी जड़ आहे कर्नल हसन खोसो उन्हनि पंहिंजी हिकिड़ो अंदरि हट क़ाइमु करे छॾियो आहे सिंधी माण्हुनि सां नाजाइज़ियूं ऐं उते हुन जा एजेंट्स सरगर्म आहिनि जेके 15,000 20,000 रुपया वठी असांखे मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते ख़बरियूं आहिनि 20,000 रुपया वठी उते माण्हू भर्ती था कया वञनि सिफारशी माण्हू खे उते परमिट कयो थो वञे ऐं जेके सिंधी माण्हू आहिनि पुराणा मज़दूर आहिनि हाणे हिन माण्हू बीमार आहे मुख़्तलिफ़ जेको वक़्तनि ते वेंदो रहियो आहे एहतिजाज कंदो रहियो आहे पर हिन को बि खड़ते नथो निकिरे। असां इंतिज़ामिया खे कोलगेट जी इंतिज़ामिया खे असां चिता था ॾियूं तरक़ी पसंद पार्टी प्लेटफॉर्म था जेकॾहिं तव्हां हिन मज़दूर खे जेको आहे सो बहाल करे परमिट करे हिनखे परमिट लेटर न ॾिनो वियो ऐं ॿिया खोड़ सारा उतां शिकायतूं आहिनि खोड़ सारा इशूज़ आहिनि जेकॾहिं न कयो त रमज़ान खां पोइ तरक़ी पसंद पार्टी तालके कोटली पारां कर्नल हसन खोसो आहे असां उनजी मेन जड़ आहे जेको सॼो कम में हू मुलविस आहे उन शइ में कर्नल हसन खोसे जो तमामु वॾे में वॾो हथु आहे त असां उनखे चिता था ॾियूं त पंहिंजो क़िबिलो दुरुस्त कर सिंधी माण्हुनि सां नाजाइज़ी बंदि कर ॿी सूरत में तरक़ी पसंद पार्टी तरफ़ खां तव्हांजे लाइ ईद खां पोइ भरपूर एहतिजाजी तहरीक स्टार्ट कई वेंदी ऐं उहो मुतालबनि जी मनता ते जारी रहंदे तव्हां हीअ न सम्झो त को असां जेको आहे तव्हांजी ॻाल्हियुनि में अची पंहिंजे माण्हुनि सां को असां धोखेबाज़ी कंदासीं ऐं उन्हनि जे हक़नि तां हथु खणंदासीं ऐं इंशाअल्लाह तव्हांखे करे ॾेखारींदासीं त कीअं थींदो आहे। वरी महिरबानी।